असां घुरूं था असांखे पंहिंजा हक़ ॾियो, असांखे पंहिंजा हक़ ॾियो, जाती अस्पताल खे हक़ ॾियो, जाती अस्पताल खे डॉक्टर ॾियो। जाती तालुक अस्पताल में मरीज़न के सेहत जूं सहूलतूं न हुजण ऐं डॉक्टरनि ऐं दवाउनि जी खोट जे ख़िलाफ़ शहरी एक्शन कमेटी जे सॾ ते सैयद वफ़ा हुसैन शाह जी अॻवानी में शहरनि जो तालुक अस्पताल जे मेन गेट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। अॻवाननि चयो त तालुक अस्पताल जाती में मर्द जे वञण खां पोइ तालुक अस्पताल में डॉक्टरनि ऐं दवाउनि जी खोट आहे। ॾोर इलाइक़नि खां ईंदड़ मरीज़नि दर आहिनि। अस्पताल में का बि सहूलत मौजूदु नाहे ऐं सरकारी डॉक्टरनि जी बि खोट आहे, जॾहिं त इलाज लाइ ईंदड़ मरीज़नि खे इलाज कराइण बदिरां मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे मरीज़नि खे सिजावल ऐं ठटे रिफर कयो थो वञे। हुननि जो वधीक चवणु हो त राति जे टाइम केतिरा मरीज़ तड़पंदा रहनि था, जॾहिं त जनरेटर बि बंदि रहे थो। हुननि आला इख़्तियारनि खां घुर कई आहे त तालुक अस्पताल जाती में सुधारो आणे अवाम खे सिहत जूं सहूलतूं मुयसर कयूं वञनि।